कोरोना वायरस जे खतरे सबब लॉकडाउन जे 5 ॾियारे नंढनि वॾनि शहरनि में कारोबार बंदि रखियो वियो, जॾहिं त मस्जिदनि में इज्तिमा ते पाबंदी वारे ऐलान ते अमल करायो वियो। हैदराबाद में बि कोरोना वायरस खां बचाव लाइ सिंध हुकूमत तरफ़ां ऐलानियल लॉकडाउन सबब 5 ॾींहं बि शहर मुकमिल बंदि रहियो, जॾहिं त शहर में दाख़िल थींदड़ रस्ता मुकमिल सील कया विया, जॾहिं त सॼे शहर में मेन रोडनि खे कंडेदार तारुनि सां बंदि करे पुलिस ऐं रेंजर्स मुक़रर कई वई। होॾां सिंध हुकूमत तरफ़ां इज्तिमानि ते पाबंदीअ जे ऐलान खां पोइ जुमा निमाज़ बाजमायत पढ़ण ते पिणु पाबंदी रही ऐं मस्जिदनि में पेश इमामनि पारां लाउड स्पीकरनि ज़रिए ऐलान कयो वियो त मस्जिद में बाजमायत निमाज़ न पढ़ी वेंदी, तंहिं करे माण्हू पंहिंजनि घरनि में निमाज़ अदा कनि। उमरकोट ज़िले में मुसलसल 5 ॾींहं मुकमिल लॉकडाउन वारी सूरतहाल बरक़रार रही, जॾहिं त रेंजर्स ऐं पुलिस जा जवान मुख़्तलिफ़ रोडनि ते पिकेटूं क़ाइम करे ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि तोड़े शहरियुनि जी सख़्त चकास करण बाद खेनि अॻिते रवानो करे रहिया आहिनि। ज़िला इंतिज़ामिया ऐं डीसी उमरकोट जे हिदायतनि ते गर्ल्स कॉलेज उमरकोट में 100 खां मथे बिस्तरनि ते मुश्तमिल आइसोलेशन वार्ड क़ाइम करे उते मरीज़नि जी स्क्रीनिंग ऐं टेस्टुनि जो बि मुकमिल इंतज़ाम कयो वियो आहे, जॾहिं त सिविल अस्पताल उमरकोट में बि 2 अलॻि-अलॻि आइसोलेशन वार्ड क़ाइम करे मरीज़नि जी स्क्रीनिंग कई पई वञे। ॿिए पासे डिप्टी कमिश्नर उमरकोट नदीमुर्रहमान मेमण उमरकोट जे मुख़्तलिफ़ मकतब ऐं फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ आलमनि जो इजलास कोठाए मस्जिदनि में बाजमायत निमाज़ ते पाबंदी वारे सिंध हुकूमत जे फ़ैसिले खां आलमनि खे आगाह कयो, जॾहिं त लॉकडाउन सबब गरीब पोरियत ऐं ॾियाड़ी ते मज़दूरी कंदड़ सख्त अज़ाब वारी ज़िंदगी गारण ते मजबूर थी विया आहिनि। जामशोरे में बि कोरोना वायरस सबब 5 ॾींहं मुकमिल लॉकडाउन रहियो। लॉकडाउन सबब जामशोरो शहर जा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ ऐं दुकान मुकमिल तौर बंदि रहिया, जॾहिं त रेंजर्स ऐं पुलिस एहलकारनि पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गश्त जारी रखियो वियो। होॾां सिंध हुकूमत पारां ग़रीबनि जी मदद ऐं राशन जे ऐलाननि बावजूद जामशोरे जा सवें पोरियत बुखूं काटण ते मजबूर आहिनि। डीसी जामशोरो ॿुधायो त मुख़्तियार कार जी अॻवाणीअ में टीमूं ठाहे ग़रीबनि जूं लिस्ट ठाहे खेनि घरनि में राशन मुहैया कयो वेंदो। टंडे गुलाम हैदर शहर में बि 5 ॾींहं मुकमिल लॉकडाउन रहियो, जॾहिं त ॾियाड़ीअ ते कमाईंदड़ पोरियत परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा ऐं वापारियनि पंहिंजी मनमानी करे खाधे पीते जे शयुनि ऐं रोज़मर्रा जे इस्तेमाल में ईंदड़ शयुनि जा अघ पंहिंजी मर्ज़ीअ जा मुक़रर करे छॾिया आहिनि। तलार में बि सिंध हुकूमत ते निमाज़ जे इज्तिमा ते पाबंदी वारे फ़ैसिले ते अमल करायो वियो। तलार में एसएसपी बदीन हसन सरदार न्याज़ी जे हिदायतनि ते एसएचओ तलार लियाकत पंवर शहर जे मस्जिदनि पारां पुलिस एहलकारनि खे मुक़रर कराए शहरियुनि खे फ़ैसिले ते अमल करण जी हिदायत कई। गाड़े में बि सिंध हुकूमत जे ऐलान ते बाजमायत निमाज़ जी पाबंदीअ ते अमल दरामद कराइण लाइ एसएचओ अमीर बख्श खोसो आलमनि सां ॻाल्हियूं करे सिंध हुकूमत जे फ़ैसिले बाबति एतमाद में वरितो ऐं आलमनि सिंध हुकूमत जे फ़ैसिले ते अमल कराइण जी हिमायत कंदे जुमे जी निमाज़ घर में पढ़ण जा मस्जिदनि में ऐलान कया। गड़ी खेरो में बि हुकूमती ऐलान ते मस्जिदनि में निमाज़ बाजमायत न पढ़ी वई ऐं मस्जिदनि मां ऐलान कया विया त शहरी निमाज़ पंहिंजनि घरनि में अदा कनि। कोरोना जे ख़तरे सबब हुकूमत सिंध पारां करायल लॉकडाउन जे 5 ॾियारे ते शहर मुकमिल बंदि रहियो। अगड़ा में बि 5 ॾींहं लॉकडाउन सबब शहर मुकमिल बंदि रहियो, जॾहिं त कोरोना वायरस सबब शहर जे मस्जिदनि में जुमे जी निमाज़ जे इज्तिमा ते पाबंदी वारे फ़ैसिले ते अमल कंदे मस्जिदनि मां घरनि में निमाज़ अदा करण जा ऐलान कराया विया, जॾहिं त लॉकडाउन सबब मज़दूर तबिको परेशानी खे मुंहुं ॾियण लॻो आहे। चंबड़ में बि कोरोना वायरस जी आगाही लाइ पाक आर्मी, रेंजर्स ऐं पुलिस पारां फ्लैग मार्च कंदे शहरियुनि खे लाउड स्पीकर ज़रिए जुमा निमाज़ पंहिंजे घर में अदा करण जूं हिदायतूं कयूं वयूं, जॾहिं त दुकाननि अॻियां पुलिस ऐं टाउन अमले 3-3 फुट जे मुफ़ासिले ते गोल दायरा ठाहे तमामु माण्हुनि खे उन्हनि में ॿी सामान वठण जी हिदायत कई। गोलाची में 5 ॾींहं बि कोरोना जे ख़दशे सबब लॉकडाउन रहियो। शहर जूं अक्सर बाज़ारूं बंदि रहियूं, जॾहिं त खाधे पीते जा दुकान खुलियल रहिया, जॾहिं त सिंध में जुमे जी निमाज़ बाजमायत अदा करण ते पाबंदी ते अमल कंदे निमाज़ घरनि में अदा कई वई। होॾां शहर में पाक फौज, रेंजर्स ऐं पुलिस एहलकारनि पारां गश्त करे माण्हुनि खे घरनि में वेहण जी हिदायत कंदा रहिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।